अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सीरिया चार जेडीओ न्यूज़ यहाँ वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। परवेज़ हुसैन भंड जी कोटड़ी कबीर गोठ पीर उस्मान शाह लिंक रोड ते 2 ॾींहं अॻु क़त्ल थियल नौजवान जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतिजाज। कोटड़ी कबीर पुलिस चौकी जे हद पीर उस्मान शाह लिंक रोड ते फायरिंग करे क़त्ल कयल नौजवान नूर हसन जतोई जा कातिल गिरफ़्तार न थियण ते संदसि वारसन मोहम्मद हसन, बहादुर खान, ज़ादो खान, नज़र मोहम्मद ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻुवाणनि चयो त असांजे नौजवान खे बेगुनाह क़त्ल करे 2 न्याणियुनि खे पीउ जे छांव खां महरूम कयो वियो आहे, पर कोटड़ी कबीर पुलिस 2 ॾींहनि गुज़रण बावजूदि कातिल गिरफ़्तार न कया आहिनि। कोटड़ी कबीर पुलिस चौकी इंचार्ज ASI मोहम्मद छुटल ख़ुश्क कख भञी ॿीणू न कयो आहे। असांजो खून लोड़णु चाहे थो। असां SSP नौशरो फ़िरोज़ खे अपील था कयूं त चौकी इंचार्ज खे बदिली करे फ़र्ज़शनास ऑफिसर मुक़ररु कयो वञे ऐं असांजे क़त्ल थियल नौजवान नूर हसन जतोई जा कातिल जल्द गिरफ़्तार करे असां सां थियल ज़ुल्म जो अज़ालो कयो वञे। होॾां राब्तो करण ते चौकी इंचार्ज ASI मोहम्मद छुटल ख़ुश्क ॿुधायो त असां वारसनि जे चवण मुताबिक़ जवाबदारनि ते FIR दाख़िल कई आहे ऐं ॼाणल जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ SHO हालाणी मुक़ररु कयल जांच ऑफिसर सब इंस्पेक्टर मोहम्मद इस्माइल सोलंकी जी अॻुवाणी मुख़्तलिफ़ जॻहनि ते छापा हया आहिनि, पर जवाबदार अॻुवाट घर ख़ाली करे फ़रार थी विया आहिनि। अबो छुटल जेको SI आहे, मां रिपोर्ट कई उन वटि उहो आयो। मुंहिंजे जेके इन पुट जी उहा जेका रत हुई बि छुटे लटी। मां चयो हीअ छो थो कमु करें? चई मां तुंहिंजी मदद कर। छाजी मदद थो करे? हीअ रत छो लटियाई? पोइ अबा मां भॼी वञी हालाणी थाणे ते उन मुंहिंजी कुझु न कुझु मुंहिंजी का कई आहे मालिकी। छुटो उन मरण सां उन जेके मुंहिंजा चोर आहिनि उन सां मुलवस आहे। होॾो मां निकिरां थो, लिखायां थो नाला, हे होॾे ॿुधाए थो, उहे लिकी था वञनि, भॼी था वञनि, लिकाए छुटो थो। छुटो असांखे इन थाणे ते न खपे बाबा साईं। मां इहो कोई भी नथो पकड़े उन कोई भी नथो रिकॉर्डिंग करे ॿुधाए थो त अचनि वठा सां गॾु हो उनी खे पाण भॼाए थो छॾे। HR JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।